सॾियो 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 राशिद राणे आ हलो हलो हलणो मिठा लाड़काणे आ सॾियो 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 राशिद राणे आ हलो हलो हलणो मिठा लाड़काणे आ 27 नवंबर हलो मुंहिंजा दिलबर अचनि था पिया उते असांजा अकाबिर सॾियो 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 राशिद राणे आ हलो हलो हलणो मिठा लाड़काणे आ सॾियो 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 राशिद राणे आ हलो हलो हलणो मिठा लाड़काणे आ 27 नवंबर हलो मुंहिंजा दिलबर अचनि था पिया उते असांजा अकाबिर सॾियो 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 राशिद राणे आ हलो हलो हलणो मिठा लाड़काणे आ फेसबुक वारो हक़ आहे ज़ाहिरी जर जंग पुॼायो दावत जी शाइरी फेसबुक वारो हक़ आहे ज़ाहिरी जर जंग पुॼायो दावत जी शाइरी पंहिंजे पिरी सभु प्यारनि खे हाँ जौन जमीयत वारनि खे हाँ सारा कयो हिन पोस्ट खे शेयर एक्टिव थियो अॼु सोशल वर्कर सॾियो 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 राशिद राणे आ हलो हलो हलणो मिठा लाड़काणे आ सॾियो 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 राशिद राणे आ हलो हलो हलणो मिठा लाड़काणे आ 27 नवंबर हलो मुंहिंजा दिलबर अचनि था पिया उते असांजा अकाबिर सॾियो 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 राशिद राणे आ हलो हलो हलणो मिठा लाड़काणे आ करणो अक़ीदत जो इज़हार आ मौलाना सां पंहिंजो राशिद सां प्यारो आ ख़ालिद जे बचड़नि सां ख़ालिद सां प्यारो आ करणो अक़ीदत जो इज़हार आ मौलाना सां पंहिंजो राशिद सां प्यारो आ ख़ालिद जे बचड़नि सां ख़ालिद सां प्यारो आ we wanna going together huge crowd and huge cluster inshallah show aggression need to showing love to the leader सॾियो 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 राशिद राणे आ हलो हलो हलणो मिठा लाड़काणे आ सॾियो 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 राशिद राणे आ हलो हलो हलणो मिठा लाड़काणे आ 27 नवंबर हलो मुंहिंजा दिलबर अचनि था पिया उते असांजा अकाबिर सॾियो 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 राशिद राणे आ हलो हलो हलणो मिठा लाड़काणे आ क़यादत खे मुंहिंजो संगड़ सलाम आ दावत ॾिनी जने हर ख़ासो आम आ क़यादत खे मुंहिंजो संगड़ सलाम आ दावत ॾिनी जने हर ख़ासो आम आ JUI जो झंडो खणबो अली मोहम्मद नारो हणबो 27 नवंबर ते अदा यारनि सां लाड़काणे हलबो सॾियो 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 राशिद राणे आ हलो हलो हलणो मिठा लाड़काणे आ सॾियो 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 राशिद राणे आ हलो हलो हलणो मिठा लाड़काणे आ 27 नवंबर हलो मुंहिंजा दिलबर अचनि था पिया उते असांजा अकाबिर सॾियो 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 राशिद राणे आ हलो हलो हलणो मिठा लाड़काणे आ